कि असां खे विश्वास अचे, कि अनुभव थे, कि वो केड़ो प्रमाण आ, वो केड़ो तरीक़ो आ, वो केड़ो उपाय आ कि असां खे पतो पए कि असां खे प्रभु जो दर्शन थींदो। त चयूं जॾहिं सत्संग कीर्तन ॿुधी करे तव्हांजे हृदय में आनंद शुरू थी वञे। ये सिनेमा ॾिसण वारे खे सिनेमा में ख़ुशी मिलंदी आहे, शराबीअ खे नशे में ख़ुशी मिलंदी आहे, जुआरीअ खे जुआ में ख़ुशी मिलंदी आहे, लालचीअ खे धन में ख़ुशी मिलंदी आहे। त अहिड़ी तरह सां जॾहिं सत्संग ॿुधी, भगवान जी कथा ॿुधी, कीर्तन ॿुधी, भगवान जे प्रेम में आंसू वहण लॻनि, भगवान मिठा लॻनि, भगवान जो नालो जवान ते नृत्य करण लॻे, नचण लॻे, त सम्झिजो उहे ॾींहं दूर न आहिनि। हिकु ॾींहुं भगवान बांके बिहारी जा दर्शन ज़रूर थींदा। विदुरानी माता जी कथा ईंदी आहे कि विदुरानी माता एॾो प्रेम में मगन थी वई, एॾो प्रेम में कीअं मगन थी वई कि मूंखे भगवान जो दर्शन थींदो। लेकिन थियो न आहे, 12 सालनि तक उन्हनि अल्प आहार वठी करे भक्ति कई। या ये समझो कि भोजन में उन्हनि जो मन ही न लॻंदो, भजन में मन लॻंदो। पति पत्नी ॿई, विदुर जी महाराज ऐं माता विदुरानी एड़ी भक्ति कई। एक ॾींहुं भगवान दरवाजो खटखटायो, कपड़ा ठीक सां पातल न, उल्टा कपड़ा पाए करे हली आई माता विदुरानी। श्री कृष्ण जी आवाज में एॾो तन्मय थी वई ऐं भगवान चयो, चाची मूंखे ॾाढी बुख लगी आहे। आहा, ये नंढो ॿार बुख में रोए ऐं माता जो हृदय भरजी ईंदो आहे। तुरंत माता ॾिठो कुछ भी कोन्हे, जेसि ताईं भोजन ठहे केला खणी आई ऐं केला छिले छिले करे छिलका खाराई, घर फिटी कई। कथा प्रसिद्ध आहे। 1 2 3 8 10 12 भगवान चुपचाप खाईंदा था वञनि, चुपचाप गदगद था थियनि। आहा, आनंद अची वियो, आनंद अची वियो, ॾाढो ॾाढो स्वाद आहे, ॾाढो प्रेम आहे। एतिरे में विदुर चाचा आया, उन अची करे चिल्लायो, शर्म थी, कपड़ा ठीक सां न पाता अथई, उल्टी खट ते श्री कृष्ण खे विहारियो अथई, छिलका ए तव्हांजे मुंहं में छिलको, अरे हे घर त हेठि किरल पई आहे, हे छा कयो अथई? तॾहिं ॿाहिरी चेतना आई, रोअण लॻी। चो हरे राम। विदुर चाचा केलो छिले करे ये गरु खाराई भगवान कृष्ण के, तब कहे कृष्ण सुनो विदुर जी, अब वो स्वाद नहीं आवना, आज हरि आए विदुर घर पाहुना। भगवान चवता हाणे उहो स्वाद न आहे जेको छिलकन में हुयो। चाचा, विदुर चाचा तहां छा था समझो, मां कोई स्वाद वठण आयो आहियां, मां कोई व्यंजन खाइण आयो आहियां, न, मां त प्रेम जो भूखो आहियां, प्रेम जो प्यासो आहियां। कल गुजरात कृष्णदास कथा पिया कनि त उते इहा ॻाल्हि निकिती त इंसान कोई चवंदो त मां बुखियो आहियां, न न, ये भगवान ढिंडोरो पीटे चवनि था, बिल्कुलु डंके जी चोट ते, हा मां भूखो आहियां प्रेम जो भाव जो। चओ जय श्री कृष्ण। गदगद थिया भगवान छिलका खाई करे, ॼण 56 भोग खाई आहे। तॾहिं भगवान जॾहिं हलण लॻा त विदुरानी चाची चेती, कृष्ण हिनमहिल ई आयो आहियां, हिनमहिल तो वञे। भगवान चवनि था हिनमहिल आयो आहियां? अरे चाची, सुबुह जेॾीमहिल थियो आहे ओॾीमहिल आयो आहियां, हिनमहिल सांझ थी थिए, तोखे लॻे थो मां बपल वेठो आहियां, अॼु सॼो ॾींहुं तो वटि वेठो आहियां, सॼो ॾींहुं। चओ हरे राम। ॾाढी सुहिणी मिठी शब्दावलीअ में ईअं भक्त भगवान खे रोके वठंदा आहिनि, ईअं संत महात्मा पंहिंजे मुर्शिद खे रोके वठंदा आहिनि, सेवक पंहिंजे सतगुरनि खे रोके वठंदो आहे, मित्र पंहिंजे मित्र खे रोके वठंदो आहे। छा चवंदा